कराची मलीर जे तक NA 238 तां पीपल्स पार्टी जे चूंडियल MNA आगा रफ़ीउल्लाह ते कब्ज़ा माफ़िया जी पुठभराई जो इल्ज़ाम हयो आहे। अदालत पारां आगा रफ़ीउल्लाह ऐं ॿियनि खे थाणे ते बयानु रिकॉर्ड कराइण जो हुकुम ॾिनो वियो। भैंस कॉलोनी जी रहवासी मुसलमान नजमा परवीन मलीर जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त कासिम टाउन में प्लॉट ते सैफ खान पठान, आबिद, जान मोहम्मद ऐं साबिर पठान कब्ज़ो कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं टाइम न्यूज़ कराची मलीर जे रिपोर्टर नाज़ शर खां। नाज़, छा तफ़सील आहिनि? जी महताब, मां तव्हांखे ॿुधायां त पीपल्स पार्टी जे MNA आगा रफ़ीउल्लाह मथां कब्ज़े खोरनि जी पुठ भराई जो इल्ज़ाम जेको आहे उहो लॻो आहे। इन हवाले सां कासिम टाउन भैंस कॉलोनी जी रहवासण औरत नजमा परवीन प्लाट ते कब्ज़े ख़िलाफ़ मलीर जे अदालत पहुची वई। उन पारां चयो वियो आहे त जेको आहे भैंस कॉलोनी जे कासिम टाउन में मुंहिंजो प्लाट आहे, उन ते कब्ज़ा माफ़िया जे सैफ खान पठान, आबिद, जान मोहम्मद ऐं साबिर पठान जेको आहे कब्ज़ो कयो आहे। जेको आहे MNA आगा रफ़ीउल्लाह पठान आगा रफ़ीउल्लाह जेको आहे कब्ज़ा खोरनि जी सपोर्ट करे रहियो आहे। इन क़िस्म जो चवणु आहे नजमा जो उन ते जेको आहे मलीर जे एडिशनल सेशन जज 5 जी अदालत पारां MNA आगा रफ़ीउल्लाह ऐं ॿियनि खे सुखनि थाणे ते पंहिंजा बयान रिकॉर्ड करण जो हुकुम जारी कयो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त पटिशनर नजमा परवीन जो चवणु आहे त 1996 खां मुंहिंजा प्लाट आहिनि जंहिंजा असुल काग़ज़ मूं वटि मौजूदु आहिनि। ऐं मूं अॻु जॾहिं प्लाट ते कमु शुरू करायो त आगा रफ़ीउल्लाह जेको आहे उन कमु बंदि करायो ऐं सीमेंट ऐं जेको आहे ब्लॉक पिणु जेको आहे उतां खयां विया। इन क़िस्म जो इल्ज़ाम जेको आहे पटिशनर पारां जेको आहे उहो लॻायो वियो आहे। उन जो इहो पिणु चवणु आहे त अॻु मुंहिंजे प्लाट जा कूड़ा काग़ज़ जेके आहिनि उहे ठाराए कब्ज़े जी कोशिशि कई। मज़ाहिमत ते भरिसां ई मुंहिंजो घरु जेको आहे उन में हथियारबंदनि दाख़िल थी मूं ते ऐं मुंहिंजे नियाणियुनि ते तशदुद कयो वियो, जंहिं ख़िलाफ़ अॻु बि मूं जेको आहे अदालत सां रुजू कयो हो। हुनजो चवणु आहे त मूंखे सैफ खान पठान ऐं ॿियनि तरफ़ां मौतमार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि ऐं जंहिं सबबु असां जेको आहे घरनि खां नथा निकिरी सघूं। हुनजो चवणु आहे त मूंखे जेको आहे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। नाज़ शर, महिरबानी अव्हां जी।